बहरहाल असां कुरान मजीद ॿुधण समझण जे नियत सां गॾु थिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त असांजी इन नियत खे क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांजी इन हाज़ुरी खे क़बूल फरमाए ऐं आखिरत में असांजे लाइ निजात जो ज़रियो बणाए। कुरान आहे अल्लाह तबारक व तआला जो मुक़द्दस कलाम आहे, धरती जे मथां नाज़िल थियो आहे तवां असांजे हिदायत ऐं नसीहत जे लाइ। इहो अल्लाह तबारक व तआला जो एहसान आहे। लखें करोड़े एहसान अल्लाह जा असांजे मथां आहिनि। चार वॾा एहसान आहिनि। हिकु इहो जो तवां असांखे इंसान पैदा कयईं, गॾा पैदा करे हा बि केरु अल्लाह खां पुछे, असांखे कुतो पैदा करे हा बि केरु उन खां पुछा करे, मुख़्तलिफ़ जानवर जी सूरत में असांखे पैदा करे हा त बि रब खां केरु पुछा करण वारो हो। ही अल्लाह जो एहसान आहे जो अशरफुल मखलूकात मां असांखे इंसान बणायईं। ॿियो एहसान अल्लाह जो इहो आहे जो तवां असांखे मुसलमान बणायईं। क़ौमूं त खोड़ आहिनि, मज़हब त खोड़ आहिनि, इंसानियत त घणे क़िस्मनि जे अंदरि मौजूद आहे, पर अल्लाह जो इहो थोरो एहसान आहे जो तवां असांखे अल्लाह तबारक व तआला मुसलमान जे घर में पैदा कयो आहे। वरना दीन जी दावत इस्लाम क़बूल करण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में एतिरो ॾुखियो हो जंहिंजो बयान करण तमामु मुश्किल आहे, वक़्त मुख़्तसिर आहे। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला इस्लाम क़बूल कयो, टांडन जे मथां उनखे लेटायो वियो, भारी पत्थर रखियो वियो, उहा टांडन जी बाहि हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जे चर्बी सां ऐं रत सां विसामजी वञे पई। हज़रत खुबैब बिन अदी रज़ी अल्लाह तआला खे सिमट जे वदे पीलर सां ॿधी करे, जंजीरनि सां ऐं रसनि सां जकड़े करे, जगह जगह ते ज़ख़्म ॾेई करे, खंजर ऐं नेज़ा हणी करे पोइ चवनि पिया मोहम्मद जो दीन छॾे ॾे, मुसलमान खां परे थी वञ, नबी जे दीन खे छॾे ॾे त असां तुंहिंजी जान बख़्श कंदासीं। अहिड़े तरीक़े सां खोड़ सारा सहाबा इकराम हुआ। बीबी ज़ंजीरा रज़ी अल्लाह तआला जूं अखियूं कढियूं वयूं। सहाबा इकराम खे ॿिनि जानवरनि सां ॿधी करे उनखे हिकु पासे तरफ़ छिकियो वियो, उन्हनि जे जिस्मनि खे ॿ कयो वियो। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सगे चाचे हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह तआला खे जंगे बदर में केतिरो नुक़सान ॾिनो वियो। चप मुबारक कटिया विया, नक मुबारक कटियो वियो, पेट मुबारक चीरियो वियो, आंडा मुबारक कटिया विया। केतिरी न वरी इस्लाम जे ख़ातिर उन्हनि तकलीफ़ बर्दाश्त कई आहे। तोखे ऐं मूंखे मथे में मामूली सूर थींदो आहे, गोॾे में सूर पवंदो आहे, पोइ बहाना करे असां चवंदा आहियूं त मथे जे सूर जे करे असां निमाज़ न पढ़ी आहे, गोॾे जे सूर जे करे असां निमाज़ न पढ़ी आहे। हालांकि क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो, अहिड़ा मुजरिम जॾहिं रब वटि पेश कया वेंदा, इन्नका ला तअतज़िरुल यौम, उन ॾींहं जे बहाननि खे न ॾिठो वेंदो। मुख़्तलिफ़ जेके बहाना दुनिया जे अंदरि कंदा हुआ, औलाद असांखे न छॾियो हो, असांखे कारोबार मसरूफ़ करे छॾियो हो, असांखे टाइम न मिलियो हो, असांखे मथे में सूर हो, असांखे बुखार हो, तॾहिं असां निमाज़ छॾे ॾिनी आहे। हिन जलसे जो उनवान जलसा मेराज मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस आहे ऐं मेराज अल्लाह तबारक व तआला 1.25 लख पैगंबरनि खे करायो हो। मेराज अल्लाह तबारक व तआला उन वक्त पंहिंजे नबियनि खे ज़ियारत कराई हुई ऐं इहा ज़ियारत अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबियनि खे उन वक्त कराई जंहिं वक्त उहे पैगंबर अल्लाह जा नबी कंहिं तकलीफ़ में हा, कंहिं इम्तिहान ऐं आज़माइश में हा। उन वक्त अल्लाह तबारक व तआला तसल्ली जे ख़ातिर पंहिंजे अंबिया किराम खे पंहिंजी ज़ियारत ऐं मेराज कराए। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम के बाजारा में ज़ियारत कराई, हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के बोर जे वक्त में कश्ती में ज़ियारत कराई, हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के खूह जे अंदर ज़ियारत कराई, हज़रत मूसा के फिरौन जी निजात का बाद में मेराज कराई, मुख्तलिफ सूरतुनि सां अंबिया इकराम के ज़ियारत कराई, हज़रत यूनुस के मच्छी जे पेट जे अंदर ज़ियारत कराई। पर जंहिंखे भी अल्लाह तबारक व तआला ज़ियारत कराई, वो दुनिया जे अंदर ज़ियारत कराई, हिन धरती जे मथां ज़ियारत कराई। पर मुंहिंजे ऐं तव्हां जे नबी हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला पंहिंजी जेका ज़ियारत कराई वो अर्श मुअल्ला ते कराई हुई।
मेराज का मामूली गाल कोन आहे। मेराज जे अंदर अल्लाह तबारक व तआला अणगणा इनाम पंहिंजे नबी के ॾिना, जंहिंमां सभ खां वॾे में वॾो तोहफ़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला निमाज़ जो तोहफ़ो ॾिनो। दीन इस्लाम के अंदर खोड़ सारा हुक्म या अहकाम आहिनि, घणियूं ॻाल्हियूं असांजे मथां वाजिब लाज़िम फर्ज़ ऐं सुन्नत आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला निमाज़ जो हुक्म अर्श मुअल्ला ते कयो, जिहाद जो हुक्म धरती जे मथां कयईं, ज़कात जो हुक्म धरती जे मथां कयईं, हज जो हुक्म धरती जे मथां कयईं, दुरूद ऐं इस्तिग़फ़ार जो हुक्म धरती जे मथां कयईं, पर हिन निमाज़ जी अल्लाह तबारक व तआला वटि एॾी वॾी अहमियत आहे जो पंहिंजे नबी खे अर्श मुअल्ला ते घुराए करे कंहिंखे कहिड़ा तोहफ़ा ॾिनई, पर पंहिंजे हिन आख़िरी पैगंबर खे, प्यारे पैगंबर खे प्यारो तोहफ़ो निमाज़ जो ॾिनई। तॾहिं त नबी से फरमायो अस्सलातु मिअराजुल मुमिनीन, मेराज निमाज मोमिनन जो मेराज आहे, यानी अल्लाह तबारक व तआला सां मुलाकात आहे। मुंहिंजो मेराज अल्लाह तबारक व तआला वटि अर्श ते थियो हो, तव्हांजो मेराज अल्लाह तबारक व तआला सां निमाज जे ज़रिए सां थींदो। ही जेका आयत सबूरी मां तिलावत कई आहे, अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदर फरमायो आहे मुनीबीना इलैहि, उन अल्लाह तबारक व तआला जे तरफ रुजू थी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। वमा आताकुमुर रसूलु फखुदूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु वत्तकुल्लाह, जंहिं शइ जो मुंहिंजो नबी तव्हांखे हुकुम करे उन शइ जे मथां अमल करियो। वमा नहाकुम अन्हु फंतहु, ऐं जंहिं शइ खां मुंहिंजो नबी तव्हांखे झले छॾे उन खां रुकिजी वञो। त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हिन कलाम मुक़द्दस जे अंदर हुकुम फरमायो आहे मुनीबीन इलैहि, मां अल्लाह तबारक व तआला जे तरफ रुजू थियो। वत्तक़ूहु, अल्लाह खां ॾिजो, दुनिया जे सरदारनि खां न ॾिजो, पुलिस खां न ॾिजो, फौज खां न ॾिजो, सरदारनि ऐं वॾेरनि खां न ॾिजो। छो अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, छा तुंहिंजे सरदारनि जो मां सरदार कोन आहियां, तुंहिंजे वॾनि जो मां वॾो कोन आहियां, छा तुंहिंजे बादशाह जो मां बादशाह कोन आहियां। दुनिया के अंदर जेके पान के बादशाह समझदा हा, जालिम इंसान हुंदा, मुतकब्बिर इंसान जेके हुंदा हा, क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो, जॾहिं पहिरीं सूर फूकी वेंदी, अल्लाह तबारक व तआला धरती के लुॾाए करे ज़लज़लो ज़मीन में आणे करे इन इंसानियत के मुखातब थी करे फरमाइंदो ऐनल मुतकब्बिरून, ओ धरती जे मथां जेके मुतकब्बिर इंसान गाटो मथे करे सीनो चौड़ो करे बाचा पंहिंजा भेड़ियुनि खे हेठि करे जेके हलंदा हा, उहे काथे आहिनि। जब्बारून, ज़ालिम इंसान काथे आहिनि जेके पाण खां कमज़ोर इंसाननि जे मथां ज़ुल्म कंदा हा, काथे आहिनि उहे इंसान मुंहिंजे साम्हूं अचनि। ऐनल मुलूक, बादशाह इंसान काथे आहिनि, उहे सरदार ऐं वॾेरा ऐं भोतार काथे आहिनि जंहिंखां इंसानियत ड्रिजंदी लरंदी हुई, उहे अॼु मुंहिंजे साम्हूं था अचनि। पर कंहिंखे ज़रूरत न थींदी जो अल्लाह तबारक व तआला खे इन सवालनि जो जवाब ॾेई सघे। त ढुढण बि हक़ अल्लाह तबारक व तआला जो आहे। या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, वो ईमान वारो अल्लाह खां एतिरो ॾिजो जेतिरो जे ॾिजण जो हक़ आहे, जो एतिरो हक़ आहे जो चाहे त असांजी रोज़ी बि बंदि करे सघे थो, चाहे त असांजी धरती खे बि ऊंधो करे सघे थो, चाहे त आसमान बि असांजे मथां किराए सघे थो, इन पाणी जी जॻह ते टांडा बि वसाए सघे थो, सलन जी जॻह ते अल्लाह तबारक व तआला पाणी बि बरसात जी सूरत में कढी सघे थो। वो अल्लाह तबारक व तआला इन शइ जे लाइक़ आहे जो उनखां ॾिजे। अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमायो वक़ीमुस्सलाह, नमाज के कायम कयो। अल्लाह तबारक व तआला हिन नमाज जो हुक्म कुरान मजीद के अंदर 700 दफ़ा आंदो आहे। अक़ीमुस्सलाता, 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 अहिड़े तरीक़े से अल्लाह तबारक व तआला नमाज के 700 जगह ते बयान फरमायो आहे। हालांकि कुरान मजीद के अंदर हर एक उसूल के बयान कयो वियो आहे, कंहिंखे हिकु चकर, कंहिंखे ॿ चकर, पर कुरान मजीद जी ताईद जी ख़ातिर, अहमियत जे ख़ातिर अल्लाह तबारक व तआला हिन नमाज जो हुक्म 700 दफ़ा अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद जे अंदर ज़िक्र कयो आहे। जेको हिकु दफ़ो पंहिंजे पीउ ऐं माउ जो सॾु न वठे उहो नाफ़रमान आहे। जेको पंहिंजे रईअ जे सरदार जो सॾु न वठे उनखे बुछड़ो माण्हू नाफ़रमान चयो वञे थो, उनखे पंहिंजी सरदारी निज़ाम मां कढियो वञे थो, बिरादरी मां कढियो वञे थो।
जेको पांजे बिरादरी जी हिकड़ी दावत के कबूल नथो करे नथो अचे मजबूरी जे खातिर उनके बिरादरी में बेदखल कयो वने तो वो तवा किए सोचियो आहे असा इन कुरान मजीद जे 700 हुक्मन के ठुकराए करे पोइ भी असा चऊंदा असा नबी जा उम्मती आयूं असा जन्नत जा ठेकेदार आयूं मां ना उम्मीद तवा के नथो करया एक कुरान जो उसूल तवा के बुधाए रहो आया जो को इन कुरान मजीद जे अंदर मौजूद आहे वनी करे आलिमन का पुछी करे ॾिसो हर जगह जे कुरान मौजूद आहे पढ़ी करे ॾिसो समझी करे ॾिसो तो कुरान तवा सां छा ॻाल्हाए रहो आहे कुरान तो फरमायो अक़ीमुस्सलाह नमाज के कायम कयो या अल्लाह जे न कयूं त पो कुरान तो फरमायो वला तकूनु मिनल मुशरिकीन जेको नमाज के कायम नथो करे वो पाण के मुशरिकन में शुमार करे छड़े तो जो नमाज दीन जो थंबो आहे नमाज सा इस्लाम जो बुनियाद रखियल आहे जेकने बुनियाद न होंदी त का इमारत महफूज न रहंदी बीबीसी लगल न होंदी त का इमारत बची न सकंदी आयरो मजबूत न होंदो त कमरो बी कोन सकंदो फरमाई नमाज जे तवां जे अंदर कोन आहे कोई दीन तवां जे अंदर मजबूत न रह सकंदो ये असांजो मेराज आहे मुसलमान अज मुसलमान नमाज का बेजार आहे फरमाई मुनीबीन इलैहि अल्लाह तबारक व तआला जे तरफ रुजू कयो वत्तकूहु अल्लाह तबारक व तआला का रिजो व अकीमुस सलात नमाज के कायम कयो वला तकूनु मिनल मुशरिकीन मुशरिकन मना थियो सूरत ताहा जे अंदर अल्लाह तबारक व तआला फरमायो व मुरअलक बिस्सलात हुकुम कर पर नमाज जे लाए व मुरालक बिस्सलात वस्तबिर अलैहा पांजे अहल वारन के भी नमाज जो हुक्म कर वस्तबिर अलैहा हमेशा नी जे मता कायम थी करे रहा मजबूत थी करे रहा हमेशा नमाज के कायम कर ला नसअलु का रिज़्का नमाज के जरिए से तो का रिज़्क कोन दा घुराऊं पैसा तो का कोन दा घुराऊं नमाज तो के फ्री में पढ़नी आहे कोई इंजी तो के चार्ज अमाउंट ना देनी कोई इंजे ला पेरा तो के टिकट ना वठनी फरमाई ला नसअलु का रिज़्का असा तो के रिज़्क जो सवाल नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा बल्कि असा रिज़्क देण वाला आहियूं जो कुरान मजीद के अंदर अल्लाह तबारक व तआला 700 दफा कुरान मजीद के अंदर नमाज जो हुक्म कयो आहे अकीमुस सलात इकामस सलात अकीमुस सलात बार-बार नमाज जो हुक्म फरमायो आहे आज मुसलमान नमाज का बेजार थी चुको आहे हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे तमाम मानन के हुक्म कया नमाज जे लाए हिकड़े मानू के हुक्म कया तो मानन के नमाज पढ़ाए तो मां वरी मानन सा गड उनन मानन जे तरफ वना ए कुछ मानू मुसा गड होजन जे के काठियूं साण होजन उनन घरन जे अंदर हलियो वना घरन जे तरफ हलियो वना जे के नमाज जी जमात के छड़े रहा है नमाज कायम नता करन वनी करे फो हरक अलैहि वजूदहुम बिन्नार उनन जे घरन के वनी करे बाय सा साड़े अचा एतरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा के वाइद बुझाई आहे मुसलमान अज नमाज पढ़ने ला तैयार कोन आहे फलयाबुदु रब हादिल बैत पोतवा है ना बैतुल्लाह वाले रब जी इबादत कयो रब को असा के छा मिलंदो फरमाई अल्लजी अतअमहुम मिन जू असा तवा के भूख का बो ढौ दीदासी व आमनहुम मिन खौफ ए अमन का खौफ का बाद में असा तवा के अमन अता कंदासी त इहो भी असा के इबादत जे जरिए से मिलंदो अल्लाह तबारक व तआला फरमायो कद अफलहल मुमिनून अल्लजीना हुम फी सलातिहिम खाशिऊन नचे कुरान मजीद जे अंदर घणे पैसे वारो कामयाब आहे भले लिबास पाण वारो कामयाब आहे उहे दुनिया जे इंसान काथे आहिन जेके काटन जा कपड़ा पाइंदा हा भला बूट ऐं छबा पाइंदा हा जोरांबा पाइंदा हा मिट्टी पंहिंजे जिस्म में कपड़े जे मथां बर्दाश्त न कंदा हा अॼु कब्रनि जे अंदर उहे बेसहारा बेइंतिहा एतिरा मजबूर विया आहिनि जो उन्हनि जी कब्र जे मथां को कब्र ऐं कां विठ करे वञे थो त उन विठ खे विटारे नथा सघनि एतिरा बेइंतिहा मजबूर ऐं बेवसी करे बीठा आहिनि दुआ आहे त अल्लाह तबारक व